अदा ये कहानी आहे ॾिनो बनो हिकु हारी चार महिमान। अदा हिकिड़ो बादशाह हुयो। बादशाह त पाण अलाह आहे पर पूरी दुनिया जो बादशाह हुयो। उन बादशाह जी बादशाहीअ में हिकिड़ो ग़रीब हारी रहंदो हुयो, जंहिंजो गुज़र सफ़र ॿनीअ ते हूंदो हुयो। हे ॿनीअ में फ़सुलु वहाए करे 6-12 महीने जेको फ़सुलु थींदो हुउसि, अधु जंहिं सेठ वटां कर्ज़ ते अन्न ॿिज भाण खणंदो हुयो उन खे ॾींदो हुयो ऐं कुझु पाण रखंदो हुयो। हिन जो गुज़र सफ़र भलो हलंदो हो पियो। हिकिड़ो साल अची ईअं थियो जो मुल्क में बरसातूं अची ॿोॾियूं थियूं। हिन जो फ़सुलु ख़तमु थी वियो। जॾहिं फ़सुल जो ख़तमु थी वियो, हे ग़रीब माण्हू हिन वटि ॿियो कुझु बि न हो, न माल न मता, सिर्फ़ु ॿजरे बि ज़मीन जा हुयसि। ग़रीब माण्हू अची परेशान थियो। जंहिं मुदी सेठ वटां ही रखत ते कलर ॿिज खणंदो हुयो उन वटि कही आयो। चईं अदा मूंखे ॿिज ॾे त मां फ़सुलु वहायां त तोखे ॾींदुसि। तंहिं ते हुन सेठ चयसि त यार अॻई तोॾे मुंहिंजो काफ़ी सारो कर्ज़ु रहिजी वियो आहे, उहो ॾे त अॻिते हिसाब किताब हलाईंदासीं। तंहिं ते हुन ग़रीब हुनखे चयो त अदा मूं वटि त तोखे ख़बर आहे त इहा ई ज़मीन आहे, तो वटां खणी कां ईंदो आहियां। ॿेली हिन चकर तूं महिरबानी कर त फ़सुलु जेको आहे वहाए करे तोखे ज़रूरु मां पोयों कर्ज़ु बि ॾींदुसि ऐं हे बि ॾींदुसि। तंहिं ते सेठ हुनखे चयो त पोयों कर्ज़ु लाइ बाद में ॾींदोसांइ। बहरहाल हिन खे मोटाए छॾियईं। हे नाउमीद थी मोटी आयो घर। ज़ाल खे अची चयईं त दिलि सेठ त कर्ज़ ॾियण खां मनो करे छॾी। हिन असांखे न ॿिज ॾिनो न कलर ॾिनो, हाणे ग़रीब माण्हू काॾे वञे। ईअं साईं वीचारो बेरोज़गार 7-8 ॾींहं घर वेही वियो। हिकिड़े ॾींहुं दिलि में ख़्यालु कयईं त वञा अॼु हिन साॻे सेठ ॾे बिना वञी इलाजु कयांसि। हे हिन वटि वियो, हिन खे ॾाढा इलाज मुआज़ कयईं। आख़िर पहिरीं बि पियो हिन सां, पर सेठ हिन खे ठिप जवाबु ॾेई छॾियो। चयईंसि पोयों कर्ज़ु ॾे त अॻिते नए सिरा हलंदासीं। हुन ग़रीब वटि कुझु हुयो कोन, न ॿकरी न गऊं, छा खपाए जो हुनखे कर्ज़ु ॾे। नेठि साईं ॾाढा इलाजनि मुसाफ़नि खां पोइ हे मायूस थी वीचारो मोटी आयो। हे ग़रीब माण्हू हिन वटि खाइण लाइ कुझु कोन हो। हे वीचारा बुखनि ते रोज़ा पिया रखनि सम्झ। पथर सां पेट ॿधी ॿई ज़ाल मुड़ुस सुम्हनि पिया। मज़दूरी मड़ी हिन मुल्क में हुई कान ख़ासि जेकी करे अचे वञी। हिन जो हारपे ते गुज़रान हुयो। अलाह मुंहिंजे जी कुदरत। 2 ॾींहं खनि गुज़रिया, शाम जो टाइम हुयो, सिज लथे जो। हे ज़ाल मुड़ुस ॿई वेठा पिया पाण में इन बुख बद हलीअ जी कचहरियूं कनि त हिननि खे सॾु थियो दर ते। हे जो ॿाहिरि निकिरी ॾिसे त हिकिड़ा 4 माण्हू आहिनि जेके बीठा आहिनि मुंहिंजे दर ते। अची हुनखे सलाम वरायूं। अदा वालेकुम सलाम। अदा कीअं आया हो? चईं अदा असां महिमान आहियूं, परदेसी मुसाफ़िर आहियूं, असांखे कंहिं बि ॻोठ में न आहे टिकायो। यार जेकॾहिं असांखे राति जा 4 पहर रहाई त वॾी महिरबानी थींदी। हुन सोचियो त हाणे यार मां पाण ऐं मुंहिंजी घरवारी 5-6 ॾींहं अॼु बुख ते वेठा था रोज़ा रखूं। पिनी सिनी हुतां हुतां को टुकुर अचे थो या खैरियाती खाऊं था। ही 4 माण्हुनि मां हिननि खे किथां खाराईंदुसि। पर हिन खे दिलि में ख़्यालु आयो त यार महिमान नसीब खई ईंदो आहे बिना। अलाह मन इन्हनि महिमाननि जे करे मन असांखे बि टुकुर नसीब करे। हेसि महिमाननि खे चयईं जी बिस्मिल्लाह, महिमान रहमत हूंदो आहे, अचो अंदरि। हेसि महिमाननि खे अंदरि वठी आयो। महिमाननि खे हिननि हंधु खट ॾेई करे विहारियो। ही साईं आयो ज़ाल ॾे। ज़ाल खे चयईं हाणे ॿोड़ी ॻाल्हि ॿुध, महिमाननि खे त मां घर में वठी आयुसि, पर असां वटि त 5-6 ॾींहं आहे, पंहिंजे खाइण लाइ कोन्हे को, त महिमाननि खे किथां ॾियूं। हाणे साईं ज़ाल हुनखे चए थी त हाणे हीअं कर, बिना वञ इन साॻे ई मुदी सेठ ॾे वञी इलाज मुआज़ करींसि। बिना को किलो अटे जो या किलो अन्न जो वठी अचु त पीउ महिमाननि खे मानी खारायूं। बिना महिमान रहमत हूंदो आहे। हे साईं वीचारो ग़रीब मायूस उदास थी करे अंगोशो कुल्हे ते रखी उन सेठ वटि आयो। सेठ खे अची इलाज करणु थियो। अदा आख़िरी सहारो तूं आहे, बिना अलाह जे नाले ते मूंखे किलो अटे जो या 2 किलो अन्न जा ॾे, छो त मां तोखां पंहिंजे लाइ कोन थो घुरां। मां पाण बिना पथर ऐं पेट सां ॿधी बि गुज़ारो कयो पे, पर हींअर मुंहिंजे घर में महिमान आया आहिनि। ॿेली अलाह जे वास्ते मूंखे 2 किलो अन्न या 2 किलो अटो ॾे। हुन सेठ चयसि यार अॻई तोॾे कर्ज़ु घणो बि वियो आहे, मां तोखे कुझु कोन ॾींदुसि। तूं सुञो माण्हू आहे, सुभाणे मूंखे कुझु ॾींदे कोन। जेकॾहिं के चङे मथे ॾे दांह खणी ईंदुसि, उहे बि चवंदा त यार तूं सुञे खे छो पे ॾिनो, तूं असांखां पुछी ॾिनो हुयो। नेठि साईं हे ग़रीब वीचारो उन मुदी सेठ जे पेरनि ते किरी पियो। सेठ खे चयईं त हाणे भला ॿियो न त तूं मूंखां वाइदो वठ
वाइदो इहो वठ त सुभाणे अॼु तूं मूंखे अटो ॾे, सुभाणे शाम ताणी इन अटे जा पैसा ॾींदोमांइ। जेकॾहिं सुभाणे शाम ताणी पैसा न ॾियां त तूं सुभाणे मुंहिंजे सथर मां या किथां बि मुंहिंजे उज़बन मां शेर गोश्त जो वढे कढजांइ। अदा हुन खां उते लिखराए वतई। उन सेठ मुदी जेको सेठ हुयो चई सही आहे, जेकॾहिं तूं सुभाणे न, हुनखे टाइम थो ॾिए साईं मुदी सेठ। चई हाणे सुभाणे न, ॿिए ॾाढ़े सुबुह सवेल जो मूंखे जेकॾहिं पंहिंजा इन 2 किलनि अटे जा पैसा न ॾिनई त मां तुंहिंजे सथर मां शेर गोश्त जो वढे कढंदुसि। हुन चयो चलो ठीकु आहे, तूं मूंखे अटो ॾे। हे साईं ग़रीब अटो वठी आयो। अटो अची हिन पंहिंजी ज़ाल खे ॾिनो। अटो हुन ज़ाल छाणे करे ॻोहे मानी पचाए महिमाननि खे खाराई। महिमाननि ॾिठो त हिननि जो हाल पूरो सारो आहे। साईं महिमान मानी खाई सुम्ही पिया। महिमान जॾहिं सुता त वरी हो घर भाती जेको हुयो हारी सो पंहिंजी ज़ाल ॾे वियो हलियो। जेको टुकुर बचायो महिमाननि उहो हिननि खाई शुक्र करे सुम्ही पिया। हाणे साईं चारई महिमान वेठा पाण में कचहरीअ ते त हिक ॿिए खे चवनि पिया अदा ही ग़रीब शख़्स तो ॾेखारिजे। असां सम्झूं था त हीउ जेको अटो वठी असांखे खारायो थी अची, हीउ बि वीचारो कंहिं वॾनि हीलनि बहाननि सां वठी आयो हूंदो। तंहिं ते वॾे चयो त अदा जेकॾहिं हीउ ग़रीब हारी कंहिं वॾे मसइले में फाथो त मदद आऊं कंदोमांसि। ॿिए बि चयो त अदा जेकॾहिं हीउ कंहिं सफ़ा अञा कंहिं वॾे मसइले में फाथो त हिन जी मदद आऊं बि कंदुसि। त तंहिं ते टे चयो अदा जेकॾहिं हीउ कंहिं खून जहिड़े ऐं क़त्ल जहिड़े केस में फासंदो त मदद ज़रूरु हिन जी कंदुसि। तंहिं ते चौथे बि इहो ई चयो त अदा जेकॾहिं हीउ कंहिं खून ऐं वरी जेकॾहिं अञा हुन खां वधीक इल्ज़ाम में फाथो त हिन जी आख़िरी मदद आऊं कंदुसि। हे कचहरी करे करे सुम्ही पिया। हे जो सुम्ही पिया साईं उहो ज़ाल मुड़ुस ॿिन्हिनि ॿई सुम्ही पिया हुया। हे सुबुह सवेल थी निमाज़ महिल हे त उथिया हलिया विया महिमान। हो बि थोरो सिज उभेड़े उथिया। ज़ाल हिन खे चयो त वञी कमाए अचु। तूं जेको आसो हुन मुदी सेठ खे वाइदो ॾेई आयो आहीं, अॼु सॼो ॾींहुं कमाईंदे तॾहिं वञी सुभाणे सुबुह जो हुन मुदी सेठ खे उन अटे जा पैसा ॾींदे। हे थोरो आरस पियो करे। चई वञा थो ईअं कंदे कंदे अधु पहर त हिन उथण में गुज़ारे छॾियो। वरी अञा माई हिन खे तंग कयूं बीठी हुई। ईअं कंदे कंदे हिकिड़ो पहर सॼो गुज़री वियो। वरी हे ॿाहिरि वियो। ईअं कंदे कंदे हिन ज़रे घटि सिजु लाहे छॾियो। हिन जॾहिं सिजु लाहे छॾियो मोटी आयो। ज़ाल खे चई मूंखे को कमु सम्झ में कोन आयो। हाणे सुबुह जा भाग सुबुह सां आहिनि। इन ॻाल्हि खे ॾिठो वेंदो। सुबुह किथां न किथां सवेल कमाए ऐं इन खे मुंहं ते हणंदुसि। हुन चयसि ज़ाल चयसि हाणे अॼु सॼो ॾींहुं खारे छॾी। सुबुह सवेल भेणा तूं किथां इन मुदी सेठ खे ॾींदे ऐं जेकॾहिं तूं कोल में ऐं पंहिंजे वाइदे में कचो थिए त अहिड़ो तुंहिंजे जिस्म मां किथां शेर गोश्त जो वढींदो जो तूं सॼी उमिरि इन फट खे छुटाईंदे छुटाईंदे ऐं गुज़ारे वेंदे। चई ॾुखी वरी बि मां थींदसि। हुन चयसि रखुर नाला हिते कुझु कोन थींदो, सुबुह थियणु ॾे। हेसि राति ते पिनी मंगी जेको हिन खे किथां को ख़ैराती को हलाए नाले टुकुर मिलियो खाई सुम्ही पिया। थी सुबुह ज़ाल हिन खे चयो त उथ उथ। हे उथण जो थोरो टोटरियो मुंहंगे। उथंदे उथंदे हिन सिजु उभारे छॾियो। ज़ाल हिन खे घणो चयो। ज़ाल हिन खे तंग कयो। हे उथी हलियो। अंगोशो खणी अलाह तवार करे निकिरी पियो। हे जो अॻु भरियो आयो हिन जी ज़मीन में फसुल हिन उबतो सुबतो को वाहियो हुयो। ग़रीब वटि जेके कणा हुया। हे जो आयो त हिन जे फसुल में उठ बीठो आहे। हिन साईं उठ खे हकलण लाइ हिन सोटी खई पर उठ मस्तु हुयो। उठ वीचारे यको को गाह ॾिठो ई कोन हुयो। पाण हिन जो कहिड़ो बि फसुल हुयो उहो को किताब में वज़िया कोन्हे लिखियलु। हिन उठ खे घणो ई हकलण जी कई पर उठ कोन पियो मुड़े। हिन छा कयो जो हिकिड़ो खणी भितर ठका जो कढरायो त उठ खे कन खां लॻो। जेॾो तेॾो उठ अची फ़ैको कयो। उठ जो फ़ैको कयो। ॿ टे रड़ियूं करे उठ त साईं गुज़ारे हो। उठ ॾंद कढी पइजी रहियो। उठ जो मालिक वण हेठों थधी छांव में सुतो पियो। हुन जो रिंगट ॿुधा त चई भेणा अलाए छा थियो उठ खे। हे जो उथी आयो ॾिठई त उठ त सफ़ा ॾंद कढियूं पियो आहे। हे साईं पाण में बेसबाज़ी थी वई। हिननि जो पाण में विड़विड़ा लॻी पई हुजे त तूं मुंहिंजो उठ मारियो आहे, तूं मुंहिंजो उठ मारियो आहे। हुन चयो अदा मूं को हुनखे बंदूक कोन ई आहे, ॾिसां भितर सां मरी पियो आहे। सो हे पाण में ॾाढो छिक चिका लॻी पई। इते मतिलबु माना टाइम बि काफ़ी गुज़री वियो त होॾां मुदी सेठ बि ॾिसे त हिकिड़ी प्लेट ऐं चाकू खयूं अचे थो पियो हिन जे
उज़बे मां शेर गोश्त जो वढण। अची करे साईं हुन मुदी सेठ अची हिन खे सलाम वरायो, चईं त ॾे हलावल, चईं त वञा थो पियो तुंहिंजे इन कम सां, पर जेको आसो हिन जो उठ बि सां बीठो पोख में भितर आहियो त मांसि मरी पियो आहे, हाणे त हीअ मुंहिंजी ॻीचीअ में पइजी वियो आहे। चईं कुझु बि थी पए मां हुन सां कोन आहियां बदल। तंहिं त साईं हे पाण में जॻी जॻह थी वई, हो अॻे ई हुन ॾे मतिलबु हो विढ़नि पिया वेठा पाण में, वरी रहंदो मुदी सेठ जो आहे त ग़रीब हारी अचे वीचारो परेशान थियो। हाणे साईं हुन जेको उठारो हुयो उन चयो दादा जे करे तूं हुनजो गोश्त वढींदे त हीअ त मुंहिंजो त उठ वेंदो लुड़ी, हाणे हीअं था कयूं जो हिन खे बादशाह ॾे वठी था हलूं, जेको बादशाह फ़ैसिलो करे। हुन चयो यार ईअं बि सही आहे। हे साईं उतां निकिरी पिया, हकलींदा होरींदा हो सोचींदो पियो हले हारी त यार बादशाह अहिड़ो त हितां जो ज़ालिम आहे ऐं ॾिंगो आहे जो हुन जा फ़ैसिला सख़्तु हूंदा आहिनि, अलाए छा थींदो। इन सोच वीचार में हुयो त भेणा भॼी वञा ने, पोइ हितां लॾो खयूं हलियो वेंदुसि, भेणा ज़िंदगी त बची पवंदी, पर बादशाह जो फ़ैसिलो सख़्तु आहे, बादशाह बि सां माराए छॾींदो। हे साईं अॻिते आया, उतां हे त वझ ताड़ींदो पियो अचे। जॾहिं बादशाह जी बादशाहीअ में वेझा थिया अची, अॻिते आया, हिकिड़ी घिटी सोड़ी ही, हे ॿई ॼणा अॻियां हुआ, हे पोयां हुयो। साईं वझ वठी हिकिड़ो घरु हुयो, हिन ठका टप कढरायो घर ॾे, घर जे गिले ते हिकिड़ो नंढड़ो ॿारु पे खेॾियो, हे ॿार ते चढ़ी वियो, हिन जो हाथीअ जहिड़ो वज़न मासूम ॿारु हुयो, उहो साईं ॿारु मरी पियो। ॿार जो मरी पियो त हे त वञी कंहिं घर जी कुंड में लिकियो, पर हिन खे घर भातनि ॾिठो त भेणा इहो हाथीअ जहिड़ो मकनो माण्हू असांजे बचे खे लताड़िया हुआ, हिन खे कढियऊं, ॾाढो हिन खे कुटको ॾिनऊं, त हो ॿाहिरियां जेके ॿ हिन सां गॾा मुदी सेठ ऐं उठारो अची घर में दाख़िल थिया, चऊं अदा हीअ असांजो बि ॾुहारी आहे, हिन खे ठाहो की वीचारे खे कुटको ॾिनऊं। हिन खे चऊं हाणे हिते जे करे तव्हां मारींदुसि, बादशाह नाराज़ थी पवंदो, बादशाह चवंदो मुंहिंजे हूंदे तव्हां फ़ैसिलो छो कयो। अदा चऊं हाणे हलो बादशाह ॾे था हलूं। हाणे साईं हिकु मुदी सेठ, ॿियो उठारो, टियों जंहिंजो ॿारु मारियईं, हे साईं वठी हिन खे वीचारे खे गिहींदा अचनि पिया। सुबुह जो टाइम हुजे, मतिलबु माना मंझंदि जो टाइम हुजे या सुबुह जो टाइम हुजे, दरबार अञा लॻी पई, दरबार हली पई। हे साईं अञा हिकिड़ो ॾाका ॿ टे ॾाका मथे चढ़ी, अञा बादशाह जी दरबार अञा मथे हुई। हे जो आया, हिन सोचियो त हाणे पहिरीं त उठारो ऐं मुदी सेठ मां बची वञा, पर हाणे जेको खून कयो अथमि भई बादशाह ज़रूरु जेको आहे सो फांसीअ ते चाढ़ींदो, पुछंदो ई कोन। हिन वीचारे खे पंहिंजूं कुतड़ियूं पटनि पियूं। हिन साईं छा कयो जो पासे में ॾिठई हिकिड़ा ॿ सिपाही बीठा आहिनि, उन जे पासे मां सोची हितां बाग़ आहे, बाग़ में टपो ॾियां, पोइ भॼी वेंदुसि, राति जे पहर में लॾो खणी हलियो वेंदुसि, छा कंदो बादशाह, छा कंदी बादशाह जा माण्हू। हे साईं इन सोच में बीठो त उते बाग़ाई आहे हिकिड़ा ॿ हुन बादशाह जा मज़ूर, उहे बि चंद्रा को कमकार करे अचे उन कोट जे पासे में छांव में सुता अची। हिकिड़ो वॾो भाउ, ॿियो नंढो भाउ, ॿई ॼणा जो सुता अची त नंढे भाउ खे निंड वठी वई। वॾो भाणसि जेको हो सो जाॻंदो हुयो अञा, हिन हमतम कई कोन, ठका जो टप कढराई त ॿ टे हथ कोट मथे हुयो, हे जो अची सिधो सौ उन हरमा जे सीने ते किरियो। हाणे साईं मकनो हाथीअ जहिड़ो माण्हू फैको जो अची हरमा जे मथां कीअं सीने ते हरमा जा टोरो ॿाहिरि हलियो आयो, हरमा गुज़ारियो। वठी भाणस रड़ियूं कयूं, हिन खे वताई कयईं, हिन खे बि कुझु हेॾो सारो कूट तां किरियो, धकु लॻो। तेसि ताईं ॿ सिपाही हिन ॾे फिरी आया, हिन खे साईं हुन वधि घटि घणो ॻाल्हायो, जंहिंजो भाउ गुज़ारियो। हिन खे चयईं हाणे साईं तोखे ॿियो कुझु त कोन थो कयां, सिपाही फिरी आया। हिन खे साईं वरी गीले आया उन दरबार में। बादशाह जो ॾिठो त हिन खे 4-5 ॼणा माण्हू गीलियूं था अचनि, मसलो छा आहे। असांजी ॿिया फ़ैसिला थी उथिया, हिन खां पुछा केवड़े ॾे हवाल छा आहे जो तव्हां हिकिड़े ग़रीब खे गीलींदा था वठो। तंहिं ते साईं हुननि सभिनी सभु पंहिंजा पंहिंजा मसाला ॿुधायसि त हीअं थियो आहे, हूअं थियो आहे, चई हिकिड़ो हिकिड़ो करे ॿुधाए। त इतफ़ाक़न अलाह जी कुदरत, जिन खे हिन मानी खाराई उहे चारई बादशाह वटि वेठा हुया, जिन खे हिन ग़रीब मानी खाराई हुई। हाणे साईं हिन जी भलाई थी थिए अलाह जे पासे खां। हाणे साईं पहिरियों जेको सो मुदी सेठ पंहिंजो बयानु थो करे त बादशाह सलामत ही हिकिड़े ॾींहुं मोॾे आयो ऐं मूंखां 2 सेर अटे जा वठी वियो, इन शर्त ते त मां तोखे सुबुह जो पैसा ॾींदुसि। मां हुनखे हिकिड़ो ॾींहुं रखियो त बाबा अॼु न थींदई, ॿिए ॾींहुं सुबुह जो मूंखे पैसा न ॾिनई, त
त हिन पाण शर्त रखियो जेकॾहिं ॿिए ॾींहुं सुबुह जो मां तोखे पैसा न ॾियां त तूं मुंहिंजे जिस्म मां जेको आहे सो शेर गोश्त जो वढे कढजांइ। हाणे मां हिन ॾे सुबुह जो आयुसि त सुबुह जो मूंखे हिन शेर अटे जो इहो गोश्त जो त कोन ॾिनई, सो इन करे तो वटि वठी आयो आहियां। त हाणे हुन खां पुछिया की ॾे ख़बर हीउ सच थो चवे? चई बादशाह बिल्कुलु हीउ सच थो चवे, वाकई बि मां हिन सां वाइदो करे आयो हुउसि ऐं हीउ सचो आहे। तंहिं ते बादशाह अवाम खे चयो, राज खे चयो त तव्हांजो फ़ैसिलो कहिड़ो आहे? त तंहिं ते उहो जेको हिकिड़ो महिमान हुयो उहो उथी बीठो, चई बादशाह सलामत, जेकॾहिं असां राज खां फ़ैसिलो करायूं थो त फ़ैसिलो मां कंदुसि, फ़ैसिलो तूं कंदे, फतवा मां ॾींदुसि। चई सही आहे, फतवा ॾे। चई बादशाह सलामत, हिन मूदी सेठ खे हुकुम कयो ऐं हिन हरमा खे बि हेॾे कढी बीहारियो, हीउ बि अचे ऐं उहो जवाबदार बि अचे ऐं फिरियादी बि अचे। फिरियादीअ खे चई हाणे तूं हितां शेर जेको आहे वटि जेको थींदो आहे, शेर जंहिंखे कोठींदा उहो खणी आयो आहे? चई हा। हरमा खे वठी हितां बीहारियईं। चई हाणे हिन जे किथां बि जिस्म मां तूं शेर गोश्त जो वढ, पर जेकॾहिं उहो शेर खां खुटे थो त ॿियो चकर न वढणु ॾींदोमांइ। जे वधे थो त उहो पोइ जे खुटो त तुंहिंजे जिस्म मां वढे पूरो कंदुसि, ऐं जेकॾहिं खुटे थो, जेकॾहिं चई खुटे थो त तुंहिंजे जिस्म मां वढे पूरो कंदुसि, जे वधे थो त उहो तुंहिंजे जिस्म में हणंदुसि। त असांजो मूदी सेठ वाइड़ो थियणु लॻो त भेणा हीउ कहिड़ो फ़ैसिलो आहे, मूंखे इहो फ़ैसिलो मंज़ूरु न आहे। तंहिं ते राज चयो बादशाह सलामत, तुंहिंजो फ़ैसिलो हिनखे मंज़ूरु न आहे ऐं फ़ैसिलो राज चएसि बा तके तोरे थियल आहे। जेकॾहिं गोश्त हिन ग़रीब जो वधंदो त उहो किनो थी वेंदो, उहो काॾे वेंदो? जेकॾहिं उहो गोश्त वधे थो त उहो हिन मूदी सेठ जे गोश्त में वढे ऐं उन जे गोश्त में सुबणो आहे, ऐं जेकॾहिं खुटे थो त उहो मूदी सेठ जे जिस्म मां वढे गोश्त पूरो करणो आहे। तंहिं ते उन मूदी सेठ चयो मूंखे फ़ैसिलो मंज़ूरु कोन्हे को। हुननि चयो बाबा जेकॾहिं तोखे फ़ैसिलो मंज़ूरु न आहे त तूं बादशाह जे फ़ैसिले जी नाफ़रमानी कई आहे, तो ते 100 रुपया ॾंड आहे। हुन चयो मां 100 रुपया भरे थो ॾियां। अदा हिन 100 रुपया भरे ॾिनो। हे साईं वाइड़ो मुंहुं भेलड़ो करे वञी कुंड में बीही रहियो। चई अदा उठारा तूं ॾे हवाल। चई बादशाह सलामत, हिन जे गाह फसल में मुंहिंजो उठ पियो, हिन भितर हणी मुंहिंजो उठ मारियो आहे, सो मूंखे उठ भराए ॾियो। हुन चयो त बादशाह पुछाए कई, हुन खां अड़े हारी ॾे हवाल। चई बिल्कुलु बादशाह सलामत, मां आयुसि सुबुह जो त ॾिठुमि त हिन जो उठ मुंहिंजो फसल पियो थो भेले। कहिड़ो बि हारी हुजे पंहिंजे फसल में भेल कोन सहंदो। मां खणी फोड़ हिन जे उठ खे हयो, सो उठ बि सां मरी पियो। हिन जी ॻाल्हि सही आहे। तंहिं ते बादशाह चयो रैयत खे, राज खे, आवा ॾियो हाल अहवाल। त तंहिं ते महिमान उथी बीठो। महिमान चयो बादशाह सलामत, फ़ैसिलो तव्हांजो, फतवा मुंहिंजी। चई बिल्कुलु फतवा कढ। चई बादशाह सलामत, तव्हां वटि को उठ आहे? बादशाह जो उठ मूं वटि खोड़। तंहिं ते साईं बादशाह खे चई हिकिड़ो उठ घुराए। बादशाह हुकुम ॾिनो नौकरनि खे हिकिड़ो उठ काए चो। हे जो विया त हिकिड़ो सुठो बादशाह जो तातियल उठ काए आया वञी। उठ अची काए उन हुजुम में बीहारियऊं। उहो जेको उठ जो मालिक हो उन उठ खे चयऊं, उन उठ वारे मालिक खे चयऊं त तूं हाणे हितां को फोड़ खण, इन उठ खे हण। जेकॾहिं उठ मरी थो वञे त उठ तोखे भरे ॾींदासीं, जेकॾहिं उठ नथो मरे त तो ते वॾो ॾंड ऐं ॾोह रखियो वेंदो। हुन उठ जे मालिक सोचियो भेणा मुंहिंजो उठ त अलाए कीअं मरियो, हे बादशाह जो उठ त सफ़ा थुलो सबुरो लॻो पियो आहे, फोड़ सां भितर सां मरे अलाए कोन मरे। तंहिं ते बादशाह जी रैयत जेकी वेठी उते हुन चयो उठ जे मालिक त वाह मूंखे फ़ैसिलो इहो क़बूलु कोन्हे, जो उठ न मरे त मां केॾां उठ जी रक़म भरे ॾींदुसि, सो मूंखे फ़ैसिलो मंज़ूरु कोन्हे। तंहिं ते सभिनी चयो त तोखे बादशाह जो फ़ैसिलो मंज़ूरु कोन्हे, सो हाणे तूं 100 रुपया ॾंड भरे ॾे। हुन ग़रीब चयो हाणे ॿियो को वटि चारो आहे कोन, उन बि 100 रुपया ॾंड भरे ॾिनो। हल साईं, हाणे साईं वारो आयो उन्हनि जो जंहिंजो हे छोकिरो मारे आयो हुयो। उहे साईं ॿई ज़ाल मुड़ुस उथी फिरियादी थिया त बादशाह सलामत, हिन असांजो छोकिरो मारियो आहे, हिन असांजे दर खां टपो ॾेई अची लंघियो असांजे दर में, छोकिरो असांजो खेॾियो पियो हिन मारे विधो आहे। त बादशाह हुन खां पुछा कई, चई ॾे हाल अहवाल। चई बिल्कुलु बादशाह सलामत, मूंखे पोयों बाहि हुई, मां चवां पियो बादशाह तव्हांजे ड्रिज खां अलाए छा कंदो, इन ड्रिज में चवां पियो त भॼी वञा, इन जे करे मां हिन खां छॾाए टपो ॾिनो। बिल्कुलु हिननि जो छोकिरो मूं मारियो आहे, जेकी तव्हां सज़ा ॾियो।
त बादशाह रैयत ऐं पंहिंजे राज खां पुछा कयो तव्हां कहिड़ो फ़ैसिलो था करायो। त हिते साईं टियों महिमान उथी बीठो। बादशाह खे चई बादशाह सलामत फ़ैसिलो तुंहिंजो फतवा मुंहिंजी। चई बिल्कुलु फतवा कढ। त उन जेको टियों महिमान हो उन पीउ माउ सां ॻाल्हायईं त तव्हांजो छोकिरो जेको आहे सो हाणे न उन्हनि छोकिरो ॻाल्हायईं उन्हनि सां जेई ॻाल्हायईं त छोकिरो त तव्हांजो मरी वियो पर हाणे तव्हांजो ज़िद इहो ई आहे त असांखे छोकिरो खपे। हुन चयो बिल्कुलु छोकिरो खपे। हाणे साईं हो टियों महिमान हुनखे फतवा थो ॾिए उन हरमा खे। चई हाणे तूं हीअं कर तोखे जेकर अहिड़ो पुटु खपे त तूं पंहिंजी ज़ाल हिन ग़रीब हारीअ खे ॾे। 12 महीननि में हिनखे पुटु ॼमंदो पोइ पुट सूधो तोखे ज़ाल पुॼाए वेंदो फ़ैसिलो क़बूल अथई या न अथई। हुन चयो ईअं वरी कीअं थींदो बिना गैरत जो मसइलो आहे मां पंहिंजी ज़ाल कीअं ॾियां। चई बादशाह सलामत फ़ैसिलो तुंहिंजो फतवा मुंहिंजी हिनखे क़बूल न आहे। ठोके हुनखे बि चयऊं त हाणे 100 रुपया ॾंढु भर जेकॾहिं तोखे फ़ैसिलो क़बूल न आहे त। हुन चयो मां 100 रुपया ॾंढु भरींदुसि बाक़ी ज़ाल कोन ॾींदुसि। छो त हुनजे मथां फ़ैसिलो अहिड़ो आयो न त जंहिं पुटु तोखे खपे साॻियो ई त पोइ तोखे ज़ाल ॾियणी पवंदी। हिन ग़रीब हारीअ खे पुटु ॼमंदुसि उहो तोखे ॾींदो। हाणे साईं आख़िरी हो जेके 2 ग़रीब भाइर हुया बाग़ में माली उन्हनि जो फ़ैसिलो आयो। वॾे भाण सां चयो त मुंहिंजो भाउ मारियो अथई। चई कीअं मारियईं। चई त कोट तां टपो ने मुंहिंजो भाउ सुतो पियो हुयो सो सीने ते अची किरियो त मुंहिंजो भाउ मरी वियो। हा साईं वरी बादशाह साॻी पंहिंजी रयत ऐं माण्हुनि खे चयो त हाणे फ़ैसिलो तव्हां पंहिंजी ॻाल्हि कढो हिन जो फ़ैसिलो कीअं कजे। त उते चोथों महिमान उथी बीठो। चई बादशाह सलामत फ़ैसिलो तुंहिंजो फतवा मुंहिंजी। चई सही आहे फतवा कढ। त साईं तंहिं ते उन जेको जंहिंजो भाउ गुज़ारियो उनखे घुरायईं। चई हाणे हीअं था कयूं जो तूं हितां कोट तां हेठि नज़र विझ हिन खे साॻी जॻह ते सुम्हारियूं था। तूं हाणे हिन कोट तां टपो ॾियसि सीने जे मथां खून जो बदिलो खून आहे। तूं हिन जे मथां किर ही मरी वेंदो तुंहिंजो पलान थी वेंदो। हुन ग़रीब सोचियो त बिना अलाए मथां किरांसि अलाए निकिरांसि हरू भरू पंहिंजूं टंगूं भंजराए विया। हुन चयो बाबा मूंखे इहो फ़ैसिलो क़बूल न आहे। चई बाबा फ़ैसिलो क़बूल न थिए त 100 रुपया ॾंढु भर। हिन साईं हेॾे होॾे घणियूं पुछतियूं हुयूं मुंहिंजो भाउ मुआ फलाण टीर पर हाणे फ़ैसिलो अटल हुयो फ़ैसिलो थी वियो 100 रुपया ॾंढु हिन ते पइजी वियो। हे साईं 4 ॼणा विया हलिया दरबार ख़तमु थी वई। बादशाह 400 रुपया वठी उन ग़रीब खे ॾिना। महिमान बि महिमाननि खे बि हिन बाद में सुञातो। महिमाननि सां ॾाढी ख़ुशख़राबत कई। साईं हे त 400 रुपया घर खणी आयो पंहिंजे फ़सुल जी मालिकी करणु लॻो। कलठ ॾाढा ख़ुशि लॻा वेठा हुया। उमीद थो कयां दोस्तो तव्हांखे कहाणी पसंदि आई हूंदी। अगरि कहाणी पसंदि अचे त असां यूट्यूब चैनल सिंधी उर्दू मैक्स के लाज़मी सब्सक्राइब कजो त मिलूं था कि नई कहाणी सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।